जी सर। रेडी। अस्सलाम वालेकुम या अली मदद मां सूफ़ी फ़कीर सईद मुनव्वर शाह दरगाह जयपुर शरीफ रवासी। अॼु असांजी जेकी राति आहे 3 शबान मौला अली हुसैन जी वलादत ऐं सालगिरह जी राति आहे। असां सालगिरह मल्हायूं था। मूंसां गॾु अल फ़ुकरा बि गॾु आहे ऐं सूफ़ी फ़कीर सैयद सखावत हुज़ूर बि मूंसां गॾु आहे। क़यादत नशीन साईं सजादा नशीन गॾु आहे। अवां ॾिसो ऐं साईं सां ॻाल्हायो। सब खां पहिरियां या अली मदद मौजूद सही दोस्तनि खे सही संगत खे जीअं त असां लाइ हिकु ख़ुशकिस्मती आहे असांजी जो असां अहिड़ी हस्ती जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं मौला हुसैन जी। त असांजी तरफ़ूं अल फ़ुकरा ऐं सॼे दोस्तनि संगत मुबारक हुजे। तमामु ख़ूबसूरत ॾींहुं आहे ऐं असां हाणे सेलिब्रेशन करे रहिया आहियूं। अदा फ़ुकरा हाणे वियो तव्हांखे क्यों में नालो हुन खे कहिड़ो हुजे